नाज़रीन, वधंदड़ महांगाई जे करे सिजावल में अख़बारी हाकर पिण वॾी परेशानी में मुब्तला आहिनि। माण्हुनि खे बाख़बर रखण लाइ सॼे शहर में अख़बारूं पहुचाईंदड़ ग़रीब हाकर इतलात खाते जे लातालगी सबबि मुआशी बदहाली जो शिकार थी रहिया आहिनि। उन हवाले सां सिजावल मां रशीद ख़ासकेली अपडेट करे रहियो आहे। महंगाई सबब जीअं ॿिया कारोबार मुतासिर थिया आहिनि, उन हवाले सां मूंसां गॾु हिकु अख़बारी हाकर मौजूदु आहे। वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुनखे हिन वक़्तु कहिड़ी परेशानी खे मुंहुं ॾियणो पए थो। गवर्नमेंट के अपील था करूं, इल्तिजा था करूं, रिक्वेस्ट था करूं त महिरबानी करे महंगाई ते कंट्रोल करियो। छो जो अख़बार हिकिड़ी 40 रुपए जी अख़बार आहे, हर माण्हू जे वस खां ॿाहिरि आहे। हर माण्हू नथो वठी सघे ऐं असांजो जेको चुल्हो नथो हली सघे, जंहिंजे करे असीं ख़ुदि परेशान थी आहियूं त अखियां आया असीं अख़बार हलायूं या अख़बारुनि जो धंधो बंदि करे छॾियूं। ऐं असीं बचिड़ियाल आहियूं। अटो बि वठिणो आहे, गिहु बि वठिणो आहे, तेल बि वठिणा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सब्ज़ी बि वठिणी आहे, त उन सां गॾु ॿोड़ बि वठिणो आहे, सभु कुझु वठिणो आहे। पर छा करूं, महांगाई एॾी हद खां वधी वई आहे जंहिंजे करे असांजो जीअण बि हाणे मुश्किल बणिजी वियो आहे। असीं महिरबानी करे हिन गवर्नमेंट खां अपील था करियूं त तव्हां अहिड़ी पॉलिसी जोड़ो जंहिंजे करे असां ग़रीबनि जो जेको जान हली सघे ऐं असांजो जेको चुल्हो ॿरी सघे ऐं असीं जेको हर ॻाल्हि खे जेको मुंहुं ॾेई सघूं। पंहिंजी जेको हिन महांगाई ते कुझु अहिड़ी पॉलिसी ठाहियो जंहिंजो ग़रीब माण्हुनि खे वधि खां वधि फ़ाइदो थी सघे। तव्हां हिन ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन चवणु आहे त अख़बार 20-30 रुपए जी आहे। हिन महांगाई दौर में माण्हू हींअर अख़बारूं बि वठणु छॾे ॾिनो आहे। असां ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, असांजो गुज़ारो अख़बारनि ते आहे। अख़बारूं विकिणी पेट गुज़र सफ़र कंदा आहियूं। हिननि मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो आहे त का अहिड़ी पॉलिसी जोड़ी वञे जो ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। हुकूमत खाधे पीते जी शयुनि में घटिताई आणण बजाए ॾियों ॾींहुं इज़ाफ़ो करे रही आहे। उन वजह सां असीं बि वॾी मुश्किलात में मुंहुं ॾेई रहिया आहियूं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकेली SS न्यूज़ सुजावल।